नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी सेनेट में मुखालिफ जी लीडरशिप हासिल करे वरिती। पीपल्स पार्टी जो सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी सेनेट में अपोजिशन लीडर मुक़रर थी वियो। पीपल्स पार्टी तरफ़ां सेनेट में अपोजिशन लीडरशिप जी दरख़्वास्त ॾियण खां पोइ सेनेट जे चेयरमैन सादिक संजराणी यूसुफ रज़ा गिलानी खे अपोजिशन लीडर मुक़रर करे छॾियो। सेनेट सेक्रेटरीट यूसुफ रज़ा गिलानी जो राब्तो अपोजिशन लीडर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। नाज़रीन अहम ख़बर एक दफ़ो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी सेनेट में मुखालिफ जी लीडरशिप हासिल करे वरिती। पीपल्स पार्टी जो सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी सेनेट में अपोजिशन लीडर मुक़रर थी वियो। पीपल्स पार्टी तरफ़ां सेनेट में अपोजिशन लीडरशिप जी दरख़्वास्त ॾियण खां पोइ सेनेट जे चेयरमैन सादिक संजराणी यूसुफ रज़ा गिलानी खे अपोजिशन लीडर मुक़रर करे छॾियो। सेनेट सेक्रेटरीट यूसुफ रज़ा गिलानी जो बतौर अपोजिशन लीडर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे।